फाइनली असां अची विया आहियूं, खाई पी जूस वूस पी तवानाई वग़ैरह हासिल करे म्यूज़ियम में अंदरि असां थियूं था एंटर। सभिनी खां पहिरियों हीअ हिकिड़ो वंडरफुल दरवाज़ो, मूंखे हिन दरवाज़े हिन सॼी ॻाल्हि आहे पंहिंजे ॻोठ जे दरवाज़नि जी यादि ॾियारे छॾी। असांजे ॻोठ में अहिड़ा हूंदा हुआ वॾा वॾा दरवाज़ा, थुल्हा रफ़ काठीअ जा। हा हा, जेको थोरो घणो तारिक खे ख़बर आहे हिन म्यूज़ियम जे बारे में। हे अलमस्मक फोर्ट आहे ऐं हे उहो फोर्ट हूंदो हुयो रियाद जे रूलर्स जो। किंग अब्दुल अज़ीज़ जेको हिननि जो फाउंडिंग फादर आहे, उनजे ॾाॾे खे एक्ज़ाइल कयो वियो हो ऐं हो बहरेन में मरी हुननि पनाह वरिती, त यंग अब्दुल अज़ीज़ माना वापसि हमलो कयो हो रियाद ते ऐं इहो फोर्ट हुयो जिन ते हुन टेक ओवर वापसि कयो हो। 40 माण्हू माना स्टार्ट हितां वरितो। हा, त दिस इज़ द फाउंडिंग ऑफ। ओके, हे दरवाज़ो ॾिस, तव्हां यकीन कयो त हे जेको कमु आहे न, हे शइ तारीख़ हिकिड़ो मिंट, हे वारा ओके त हे अहिड़ा सेम असांजे ॻोठ में हूंदा हुया। इलाही पुराणनि घरनि में पुराणा वॾा वॾा दरवाज़ा, जीअं वेड़ो हूंदो आहे त वेड़े में घर इलाही हूंदा आहिनि ऐं पोइ मेन दरवाज़ो हूंदो आहे, त उहे अहिड़े टाइप जा दरवाज़ा हुया। सेम नथी चवां पर ईअं ई रफ़ काठीअ जा लोह जा उन में इहे लॻल शयूं ऐं गोल हे कड़ा कुंडा बि लॻल। This museum tells the story of the storming of Al-Masmak and the recapture of Riyadh by King Abdul Aziz. सो मां हे कैप्चर करे वरितो आहे त जीअं कोई बि डिटेल पढ़णु चाहे त इज़ीली पढ़ी सघे। हे मूंखे ॾाढो वणियो, हे मूंखे ॾाढो वणियो। हिते वेहंदमि, तारीख़ मुंहिंजो हिते तस्वीर कढंदी। हे ॾिसो, अलाह केॾो प्यारो आहे सभु कुझु। ऐं सची ॻाल्हि आहे, मोहम्मद रसूल अलाह पढ़ियमि त हिकिड़ी दिलि में हिकिड़ी थधि, हिकिड़ो सुकून ऐं हिकिड़ो ॼण करार पइजी वियो। हिननि में ऊद ॿारींदा आहिनि ऐं हे कोई पुराणे ज़माने जो आहे। अॼुकल्ह बि अहिड़ा मिलनि था इलाही आहिनि। ऐं हे दरी आहे हिकिड़ी, दिलि चए थी खोलियां, तारीख़ चए थो हथु न लाहियो। ऐं असां वटि बि ॻोठनि में अहिड़ा ई कड़ा हूंदा आहिनि, अञा ताईं आहिनि। इहे त तव्हां ॾिसण वारा बि ॿुधाईंदो त कंहिंजे कंहिंजे ॻोठ में अञा। ऐं हे जेको शइ आहे न, इहा असांजी ओवल हूंदी, गोल बि थी सघे थी, पर अहिड़ा कड़ा आहिनि असां वटि। हे ऑफिस आहे हिननि जो, कोई हेॾे नथा वञूं। ऐं पुराणे ज़माने जी लैंप, सिराज। अच्छा, सिराज माना लैंप, माना शमा, रोशनी। अच्छा, हा बि हा, हितो निकिरंदासीं, पर मां चयो त हे बि जेके न थोरो करे छॾियां। हिनखे उहो ई रखियो अथऊं। हे हुनजो उहो ई लुक आहे जेको मां पहिरियों तव्हां सां शेयर करे चुकी आहियां। उनजी हिकिड़ी वॾी पिक्चर लॻल आहे। ऐं हे ॾिसो न, हे असांजे सिंध पंजाब जे ॻोठनि में ख़ासि तौर ते कुझु मिलंदड़ जुलंदड़ सेम शइ न, पर अहिड़ा सिरुनि सां ऐं मुख़्तलिफ़ शयुनि सां इहे डिज़ाइन ठाहींदा आहिनि। हे ॾिसो, हिते बि हे लैंप डिफरेंट जेके बि आहिनि, हे बख़ूर, हे हिननि में ऊद ॿारींदा आहिनि ऐं ख़ुशबू ॿारींदा आहिनि। हैंडमेड बास्केट। सो इहे नंढियूं नंढियूं शयूं जेके हिननि जूं ट्रेडिशनल आहिनि, उहे हिननि पंहिंजूं सॼियूं हिते सजाए रखियूं आहिनि। काठ जो प्यालो ऐं हिन जो अंदरूं टेक्सचर ॾिसो। असां वटि जीअं गारे जूं भितियूं हूंदियूं आहिनि, हे बि मुंहिंजे ख़्याल में गारे जूं ई भितियूं आहिनि। हा, हिननि जी मिटी थोरी ब्राउनिश ऐं येलोइश आहे। तारीख़ ते फ़ोटो कढाइणो। सऊदी अरब जा 2 झंडा आहिनि, पोयां मथे ॾाकणूं आहिनि। वेंदासीं या न वेंदासीं, बहरहाल इहो व्यू मूंखे वणे पियो। सो विच विच में फ़ोटो बि कढाईंदी थी वञा। कॉपर पॉट, ट्रामे जा पुराणे ज़माने जा थाम, ज़बरदस्त, मूंखे वणियो, ॾाढो वणियो। इहो एतिरो बि काफ़ी आहे। अंदरि त अलाए छा चए, असां अञा न विया आहियूं। ओ, हेॾे त वाह जो मज़ो आहे। हे दरीअ जो हुन पार ॾिसूं था, वॾे पोइ वेंदासीं। ऐं हे डिज़ाइन वारो प्यालो आहे, ट्रामे जो, जेके उकर थियल आहे, कार्विंग। कॉपर पॉट, हे पुराणा पंहिंजा हिननि थाम प्रिज़र्व कया आहिनि। हे आहे उहो कमिरो, हा मजलिस, टिपिकल ट्रेडिशनल। ऐं अंदरि वञणु अलाउ न आहे, हिते हे साम्हूं रुकावट आहे, पर कारपेट्स विछायल, गद्दा, कुशन्स,
उन खां परियां वरी हिकिड़ो मॉडर्न क़िस्म जो बि नज़र थो अचे, उहो पर अंदरि आहे, उनखे छॾियूं था। ऐं हिते हिननि जा क़िस्मे क़िस्मे थांव पिया आहिनि, पर जीअं त वञणु अलाउ न आहे, इन करे इते ई ॾिसी करे बसि था कयूंसि। हे कैप्चर करणु विसरी वई आहियां, पॉट फॉर सर्विंग कॉफ़ी। हलूं था हाणे अंदरि, एरो ठहियलु आहे हिते, इहो सॼो ॿाहिरां जो ॾेखारियमि। ओ हे बि कॉफ़ी ग्राइंडर, ज़बरदस्त, असांजो हिमाम दस्तो, असां सभु कुझु, असांजो हर शइ ग्राइंडर, ठीकु आहे न। हिननि जो कॉफ़ी ग्राइंडर, वाह वाह। पेंटिंग ॾिसो हिन दरवाज़े ते, आहा हा आहा हा आहा, इश्क थी वियो मूंखे हिन जाइ सां, ज़बरदस्त। सो हिते डिफरेंट पिक्चर्स लॻल आहिनि, डिफरेंट शयूं डिस्प्ले थियल आहिनि हिननि जूं ट्रेडिशनल। हे सभु शयूं तक़रीबन असां ॿाहिरि बि ॾिसी आयासीं। हे आहे सेरामिक बॉल एंड प्लेट, ज़बरदस्त। हे हिन जो चमकीलो हिन ते कमु थियल आहे। पोइ हे उहे शयूं आहिनि जेके मां चाहियां थी त मां वटि हुजनि, पेन केस। ही पहिरियों ही कैप्शन पढ़ो, पोइ ॾिसो उन में हथरादू कलम जेको असां किल्क चवंदा आहियूं, जेको काननि मां ठाहिबो आहे, ऐं मस कुपड़ियूं आहिनि उन्हनि सां गॾु। हे बि ॾिसो सेम इंक वेल, मस कुपड़ी, पेन केस, यानी हीअ जेके डिघी तव्हांखे शइ नज़र थी अचे, इन में इहे कलम रखिबा ऐं हुन में मस रखिबी, इंक। हे लैंप असांजे ॻोठ हूंदियूं हुयूं नंढपण में, मूंखे यादि आहे। ऐं अॼु मां सिखियो सिराज माना लैंप, सिराज जंहिंजो बि नालो आहे उहो ख़ुशि थी वञनि, ऐं ॾाढो प्यारो नालो आहे। हेॾे ॾिसूं छा आहे, स्मॉल कैनन शेल, उफ, हे तोप में जेके गोला हलाइबा हुया, स्मॉल, हे मीडियम ऐं हे लार्ज। हिस्ट्री, ज़ाहिर जंगियूं त सभिनी विड़ियूं आहिनि। अब्दुल्ला बिन सऊद, पूरो मां न पढ़ी सघियमि, छो त मूंखे अरबीअ में बिना ज़ेरनि ज़बरनि जे पढ़णु नथो अचे। सो हेॾे असां अञा अंदरि अची विया आहियूं। हिते हिननि जो असलिहो, हथियार, सॉल्ट, बुलेट मोल्ड, गन पाउडर, ऐं हे छा आहे, फ्लिंट लॉक पिस्टल, हे पिस्टल ऐं बुलेट्स, ऐं हे जेको बि असलियो हथियार पाउडर, हे गन पाउडर, सल्फर, गंदरफ, ऐं गोलियूं, हॉल, हिननि जूं बंदूकूं पुराणे ज़माने जूं, ऐं हिते तलवारूं, खंजर, अच्छा डैगर, खंजर खे खंजर लिखियलु आहे, सही आहे। ऐं हे हिननि जा भाला, बड़छियूं, हिननि ते छा लिखियलु आहे, डबल टिप्ड स्पेयर, तीर शायदि, बहरहाल। ऐं एज़ ऑलवेज़ सुहिणा सुहिणा दरवाज़ा, एज़ ऑलवेज़ न, एज़ एवरीवेयर सुहिणा सुहिणा दरवाज़ा। ऐं हिते छित बि ॾेखारिया न तव्हांखे, हिननि जूं छितियूं हीअं पुराणे ज़माने जूं, जीअं इहे बि असांजे ॻोठ जूं माना काठियुनि जूं, मथां जेके हिन छा चइबो आहे, पतरूं ॾिनल, चिखूं ऐं काननि जूं छतियूं पतरनि जूं, ऐं हिजारा, ज़बरदस्त। हिस्ट्री लिखियलु आहे जिते किथे, पर मां उहा घणी पढ़ां कोन थी, छो त हुन में इलाही सारो टाइम लॻंदो। अंदरि अञा आहे, अंदरि छा छा आहे, अहिड़ो कुझु ख़ासि न आहे। अच्छा हा, हे हिननि जा नक्शा वग़ैरह हिते लॻल आहिनि, ऐं सॼो इहो जेको बि आर्किटेक्चर आहे पुराणे ज़माने जूं पिक्चर्स आहिनि। फ़ोटो वोटो कढाए सघजनि था हिते बि, पर हाणे असां हितां ॿाहिरि था वञूं। हिते लिखियलु आहे विजुअल डिस्प्ले, सो वञूं था अंदरि, हल सुरण त ॾिसूं त हिते। अच्छा ही स्क्रीन लॻल आहे, हिते कुझु न कुझु ॾेखारींदा हूंदा, पर असां हाणे उनजो इंतज़ारु कोन था कयूं त छा ॾेखारींदा, कॾहिं ॾेखारींदा, त हे मुंहिंजे ख़्याल में इन लाइ ई आहे। सो अञा अंदरि हलूं था। हिते कोई शो थींदो हूंदो हिस्ट्री सां रिलेटेड या कुझु बि, द पाइनियर्स, अल रवाद,
हिते सॼो हिननि जो सिस्टम आहे जेको बि आहे उन सां असांखे कुझु न आहे। हे हनो, असां हनो चवंदा आहियूं, उठ जो हनो, सैडल। हीअ डिटेल तव्हां पढ़ी सघो था हिते। ऐं हिते बि सेम शइ, ऐं हिन में सॼो तव्हांखे क्राफ्ट नज़र ईंदो। हिन में हथ जा उणियल इहे कपिड़ा, हथ जो ठहियल काठ जो इहो सैडल, उठ जे मथां जेको वेहण जे लाइ रखिबो आहे। ऐं हे तमामु पुराणे ज़माने जा एम्ब्रॉयडरी ॾिसो, हिननि में बीड्स लॻियल आहिनि। इहो ई ॾिसण त असां सभु कुझु आया आहियूं न, ज़बरदस्त। हिननि ते बि एॾो कमु थियल आहे लेदर ते, त उहो मेरो ऐं पुराणो आहे, डल आहे, ऐं बसि ठीकु आहे। ऐं मां बि उहा सची ॻाल्हि आहे, अंदरि आई आहियां त लाइट ऑन न कई आहे कैमरा जी। हे सॼो लेदर आहे। हर दौर जा माण्हू पंहिंजे पंहिंजे मौजूदु मटीरियल्स मां कीअं क्रिएटिविटी कंदा आहिनि, कीअं शयूं ठाहींदा आहिनि। हीअ ॾिसो, हीअ लेदर मां ठहियल आहे। असां वटि इहो प्लास्टिक सां वाणींदा आहिनि, पर्स वग़ैरह ठाहींदा आहिनि हिननि मां। सो हितां वरी हिकिड़े सुहिणे दरवाज़े मां गुज़री अञा अंदरि था हलूं। क़िलो आहे पूरो भाई, असलियो आहे हिते बि, ऐं डिटेल्ड आहे हिस्ट्री जी सॼी, इंग्लिश में बि अरबिक में बि। हे हिननि जो ट्रेडिशनल ड्रेस, हथियार अगेन, हे बि ट्रेडिशनल, हे कोई शाही क़िस्म जो थो लॻे। हे हा गन बि आहे, त हिन सां लिखियल बि हूंदो कुझु, गन पाउडर फ्लास्क। अच्छा, गन पाउडर रखण जो इहो आहे थां जेको बि आहे। ऐं कोट, लोडेड राइफल, जेको मां पढ़ी सघियमि ओतिरो तव्हां सां शेयर थी कयां। सो ज़बरदस्त। हिन पासे बि हे गन आहे, ऐं सॼियूं हिननि जूं हिस्टोरिकल जेके आहिनि पिक्चर्स लॻियल आहिनि हिते, अलाए कंहिंजूं कंहिंजूं आहिनि। ॿियो त हाणे हेॾे अंदरि असां मथे नथा वञूं। छत पूरे किले में अहिड़ी ई आहे, ईअं ई आहे, इहो ई टेक्सचर आहे, ईअं ई वॾा वॾा पिलर्स आहिनि, शहतीर आहिनि, नंढियूं नंढियूं काठियूं ऐं चिखूं ऐं पतरूं विधल दरवाज़ा सभु अहिड़ा। ऐं टेक्सचर जेको आहे उहो ई गारे वारो। हे ॾिसो, मिटी आहे, सीमेंटेड न आहे, कचो किलो ठहियलु आहे ॼण त। अंदरां पको हूंदो, पर माना हिन जी जेका फिनिशिंग आहे उहा कची आहे। हीअ हिकिड़ो 3D स्टाइल में मैप आहे। हाणे ॿियो त हिते छा बि हुजे, शयूं जेके प्रिज़र्व थियल आहिनि, जेके बि हिते ॾेखारियूं वयूं आहिनि, उहो छा बि हुजे, उहो त आहे ई पंहिंजो हिस्ट्री। पर हिकिड़ो किलो पाण हिकिड़ी हिस्ट्री आहे। प्रॉपर हीअं रिकॉर्ड नथी करे सघां। सो हीअ इमारत जेका आहे, जेको किलो आहे, इहो पाण हिकिड़ी तारीख़ आहे, इहो पाण हिकिड़ो एंटीक आहे। सो हे हिते साम्हूं एसी लॻियल आहे, पोइ हे यूनिट सॼो एसी जो आहे। त असां हिन थधी हवा जे साम्हूं हिते हिकिड़ी ज़बरदस्त बेंच पियल आहे, हुन ते वेठा आहियूं। फ़िराण कुझु हेलो हाय सलाम दुआ। हेलो, वॾी महिरबानी तव्हांजी। सो हिते हीअ बेंच आहे, पर्स रखियो अथमि साइड ते, ऐं असां थोरो साह पटियूं, छो त असां अंदरां घुमी आहियूं सॼो, ऐं तारीख़ जेको आहे उहो हाणे घुमण वियो आहे। सो असां हिते थोरी देरि साह बि पटींदासीं, इंजॉय बि कंदासीं, कुझु फ़ोटोग्राफी बि कईसीं माशाल्लाह। फाइनली हिन म्यूज़ियम मां अंदरां थींदा थींदा असां अची विया आहियूं ॿाहिरि। हे ॾिसो, हे त मूंखे एॾो वॾो तओ थो लॻे, कोई थाल आहे, कोई वॾो तओ आहे। हे देग आहे, ज़बरदस्त, पुराणे ज़माने जा हिननि जा ठाम। हा चओ तारीख़, छा पियो चए? हा, सो हे हिकिड़ो अङण जहिड़ो आहे माशाल्लाह, भूल भुलैया हो अंदरि। हिते हिकिड़ो अंदरि ॿियो हॉल आहे। हिते मुंहिंजे ख़्याल में सिर्फ़ु फ़ोटो गैलरी आहे, हिननि जी पिक्चर्स लॻियल आहिनि। ऐं हे किले जो मॉडल आहे छा? पढ़ूंसि था, लिखियल हूंदो न कुझु हिन ते।
मॉडल ऑफ द हिस्टोरिकल सिटी ऑफ रियाद 1918। इहो शहर जो मॉडल आहे पुराणो। ऐं चौधारी हिनखे हिकिड़ी फसील ॾिनल आहे, बाउंड्री वॉल तव्हांखे नज़र ईंदी शहर जी चौधारी। हे मां ॿिए पासे ॾांहुं फिरी आई आहियां, ॾिसो हे पूरी बाउंड्री हिन जी कंटिन्यू हले थी ऐं विच में हे फोर्ट जिते हींअर असां हाणे आहियूं, हे वारो हिते मौजूदु आहे, मुंहिंजो इहो ख़्यालु आहे। सो इहो बि ॾाढो सुठो लॻो। AC हिन में अंदरि हर हंधि लॻल आहिनि मुख़्तलिफ़ जायुनि ते, ऐं हीउ दरवाज़ो एॾो मज़े जो आहे, सफ़ा हिकु त पुराणे ज़माने जी तहज़ीब ॾिसी हे ॾिसो अजीब लॻो। ऐं मां हली वियमि ॼण हुन दौर में, मथां जो दरवाज़ो खुलियो त ईअं पियो लॻे खुलिजा समसम पाणे ऑटोमेटिकली। ऐं यानी हिन पुराणे शइ खे डिस्प्ले करण में बि हिननि जीअं AC हिन या अहिड़ा दरवाज़ा हिन या हिननि जो जेको स्क्रीन हुई वॾी जिते हे कुझु शोज़ ॾेखारींदा हूंदा, त उहे बि हिन जदीद क़िस्मनि जा सिस्टम जेके आहिनि हिननि पंहिंजा रखिया आहिनि। हे बि सेम ओड़ो ई हिकिड़ो दरवाज़ो आहे ऑटोमेटिकली खुलणु बंदि थियण वारो, ऐं अहिड़े टाइप जो असां आयासीं त एंट्रेंस ठहियलु हो जंहिं ते हो हथ जो जेको उणियल सॼो कपिड़ो मथां हिन जे विछायल हुयो, ज़बरदस्त। ऐं फ़र्श बि ॾिसो त वॾनि वॾनि पथरनि जो ई ठहियलु आहे, हिननि इहो सॼो प्रिज़र्व करे रखियो आहे हिते। ऐं ख़ासि जाइ क़दीम ज़माने में ईअं ई हूंदो हो, शेल्फ वग़ैरह त हूंदा कोन हुआ, पोइ जारा हूंदा हुआ भितियुनि में हवा जे लाइ रोशनदान, ऐं भितियुनि में कुझु शयूं रखण जे लाइ, ॾिया ॿारण लाइ, लालटेनूं टंगण जे लाइ जारा हूंदा हुआ, उहे जारा हिन में ठहियल आहिनि। दरवाज़ा ख़ूबसूरत। अच्छा सुराण हेॾे बि वञी था सघूं, खुलिजा सिमसिम वाई वञाए थी। वाटर वेल कोर्ट यार्ड, अच्छा माना हिते खूह हूंदो। ओ तारीख़ खे सॾु कर हिन पासे, हे ॾिसो वाओ। हिननि जी माना जीअं जीअं अॻिते वञ न कुझु वधीक शयूं डिस्कवर थी थियनि। इहे तोप आहे पुराणे ज़माने जी, सो इनखे छॾियूं था हिते। हे पाणी जा थांव आहिनि, ॾिसो पथर मां उखरियल आहिनि, वाह वाह ज़बरदस्त। कुछ लिखियल भी है, स्टोन बेसिन्स यूज्ड फॉर स्टोरिंग ड्रिंकिंग और क्लीनिंग वाटर इन हाउसेस, मॉस्क्स एंड नियरली वाटर वेल्स। सो ये पानी जा थांव आहिनि त मुख़्तलिफ़ कमनि जे लाइ, मुख़्तलिफ़ ज़रूरतनि जे लाइ हिननि में पाणी स्टोर कयो वेंदो। ऐं हिते हिकिड़ो खूह जो मॉडल बि आहे, बल्कि शायदि खूह ई आहे जंहिंखे हिननि मथां ढके छॾियो आहे। हे ॾिसो मथां ही कवर्ड आहे, सही आहे ऐं सुठी ॻाल्हि आहे इहा, त अहिड़ियूं शयूं जेके आहिनि उहे न हुजनि कंहिंजी बि पहुच में। हे बि पाणी जा थांव ज़बरदस्त। हे मुंहिंजे ख़्याल में खूहनि जे भरिसां हिननि जा इहे मौजूदु रहिया आहिनि हमेशह। फर्स्ट एड किट हिते हिननि एहतियातन रखी आहे त मथां विज़िटर्स मां कंहिंखे ज़रूरत पइजी वञे। हिते टॉयलेट ठहियल आहिनि, टॉयलेट वरी उहे मॉडर्न वारा ठहियल आहिनि, ऐं बेंच उहा ई हिननि जी ट्रेडिशनल सीटिंग। हिते लिखियल आहे वुमेन। छा मतिलबु? सिद्धो सलाम। अच्छा, टूल्स एंड डिफरेंट। अच्छा, 2 आयरन कीज़, ड्राइंग कंपस, सॉ, प्लम बोब, अलाए छा छा कटिंग टूल आहे, कोई हे बि कोई कटिंग टूल आहे, हथोड़ियूं, वाहोला, आरियूं, हे ड्रिल करण जो आहे जेको हे पियो आहे गोल गोल, पुराणे ज़माने जी ड्रिल मशीन। हे हिन किले जो मॉडल आहे, जंहिं किले में असां हिन महिल बीठा आहियूं, हे इन किले जो मॉडल आहे, ज़बरदस्त। अच्छा, हे ॾिसो मड ब्रिक मोल्ड, हे सिरुनि ठाहिण जो अॼुकल्ह जे ज़माने में बि असां वटि आहिनि, त उन सां
हीअ सिर ठाहींदा हिन मोल्ड सां। ऐं मूंखे हिननि जा नाला नथा अचनि। हीअ खजीअ जे पननि जी बास्केट ठहियल आहे ऐं इन में ही कुझु टूल्स रखियल आहिनि। हो छा हूंदा हो मूंखे न आहे ख़बर। एडो ब्रिक, हीअ ब्रिक हिन मोल्ड सां ठहियल आहे, ज़बरदस्त। मज़ीद असलहो, तलवारूं, बंदूकूं, अलाए ॿियो छा छा। हिकिड़ी आहे दूरबीन बि पई आहे। किरंदमि न, ॿ टे दफ़ा चढ़ी आहियां। हिननि जी हीअ क़दीम जेका आहे ॾाकण ॾिसो, हिननि खे तख़्तो ॾेई छॾियो आहे त मथां कुझु चढ़ण जी कोशिशि न करे। माना हे छित जे मथां हे दो छती आहे, ईअं सम्झो डबल छित आहे ऐं उनजे लाइ हीअ काठ जी ॾाकण। ऐं ॾाकण मज़े जी ॾिसो त हिकु पासे ते वॾो लॉग हिकिड़ो बुंड विधियलु आहे हिन में, ऐं ॿिए पासे जा जेके ॾाका आहिनि उहे वरी भित में फिक्स थियल आहिनि, ज़बरदस्त। माना हीअ हितां जेका आहे मूव न थींदी, किरंदी न। हे हिननि जा अलाए बाहि ॿारण जा आहिनि, अलाए उखरियूं मुरियूं अथनि, कुझु कुटण जा आहिनि, कुझु ख़बर न आहे। पर जेको बि आहिनि, हा बाहि ॿारण जा आहिनि शायदि। जीअं अॼुकल्ह हे ऊद वग़ैरह ख़ुशबू ॿारींदा आहिनि। ऐं हिननि खे पासनि खां कड़ा कुंडा बि हुया हिन खे, त माना जीअं गरम हुजे त हिनखे खणी बि सघिजे। ऐं हिन में सॼा भितियुनि में हे शीशा लॻल आहिनि, आर पार हिननि मां रोशनी अंदरि थी अचे। अगरि हिते ऊंदहि बि हुजे, सभु बतियूं बंदि कजनि, तॾहिं बि हिननि शीशनि मां, हिननि जारनि मां सोझिरो अंदरि ईंदो, हिते ऊंदहि महसूसु न थींदी। हीअ ॾाकण मूंखे ॾाढी वणी। हिन पासे बि सॼा इहे शीशनि वारा जारा ठहियल आहिनि। हीअ हिकिड़ी पिक्चर लॻियल आहे जंहिंजे मथां लिखियलु आहे पर्सनैलिटीज़ विज़िटिड अल मसमक म्यूज़ियम, यानी हे अल मसमक म्यूज़ियम आहे हिन जो नालो, जंहिंमें असां आया आहियूं। इहो पहिरियों ॿुधायां हा, इहो मां हाणे हिते पढ़ियो गौर कयो त मूंखे सम्झ में आयो त इहो हिन जो नालो इहो ई आहे। हे हिन म्यूज़ियम जो, हिन किले जो नक्शो आहे ऐं हिन ते लिखियलु आहे अल मसमक म्यूज़ियम। फाइनली असां ॿाहिरि निकिरी आया आहियूं, तारिक ऐं सुराण साम्हूं वञनि पिया ऐं मां हे पथरीलियूं ॾाकणियूं चढ़ां थी। ख़बर न आहे त असांजी नेक्स्ट मंज़िल कहिड़ी आहे, काॾे वेंदासीं, का ख़बर न आहे। हे व्लॉग हिते ई ख़तमु थी कयां।